इस्लामाबाद क़ौमी असेंबली बजट इजलास अॼु कुछ देर में ॿीहर थी रहियो आहे। अॼु ऐं सुभाणे जे इजलास जो एजेंडा जारी कयो वियो आहे। सुभाणे वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी जो भी इम्कान आहे। क़ौमी असेंबली अॼु 413 खरब रुपयनि खां वधीक जी लाज़मी ख़र्चनि जी मंज़ूरी पिण ॾींदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असेंबली बजट इजलास अॼु कुछ देर बाद में शुरू थी रहियो आहे। अॼु ऐं सुभाणे जे इजलास जो एजेंडा जारी कयो वियो आहे। सुभाणे वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी जो भी इम्कान आहे। क़ौमी असेंबली अॼु 413 खरब रुपयनि खां वधीक जे लाज़मी ख़र्चनि जी मंज़ूरी पिण ॾींदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असेंबली बजट इजलास अॼु कुछ देर में ॿीहर शुरू थी रहियो आहे। अॼु ऐं सुभाणे जे इजलास जो एजेंडा जारी कयो वियो आहे। सुभाणे वफ़ाक़ी बजट जे मंज़ूरी जो भी इम्कान आहे। क़ौमी असेंबली अॼु 413 खरब रुपयनि खां वधीक जे लाज़मी ख़र्चनि जी मंज़ूरी पिण ॾींदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असेंबली बजट इजलास अॼु कुछ देर में ॿीहर शुरू थी रहियो आहे। अॼु ऐं सुभाणे जे इजलास जो एजेंडा जारी कयो वियो आहे। सुभाणे वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी जो भी इम्कान आहे। क़ौमी असेंबली अॼु 413 खरब रुपयनि खां वधीक जे लाज़मी ख़र्चनि जी मंज़ूरी पिण ॾींदी।